का पोइ 5 जवाबदारनि खिलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ हैदराबाद सां शेयर कंदा हलूं। ठठे मां एसएसपी नोटिस वरितो आहे। जवाबदारनि में डीएचओ ठठो जो पुटु सॼण मेमण ऐं ॿिया ओबाश नौजवान शामिल आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ हैदराबाद सां शेयर करे रहिया आहियूं। पुलिस पारां वाक़िए जो केस दाख़िल करण बैदि गिरफ़्तारी लाइ छापनि हणण जो सिलसिलो जारी आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचाइण पिया ठठो खां, जिते जवाबदार ज़हनी माज़ूर नौजवान ते तशद्दुद करे संदसि तदलील कई वई, जंहिंजो एसएसपी पारां नोटिस वरितो वियो आहे। नौजवान खे औबाश नौजवाननि बाह में नशे वारियूं शयूं खाराए तदलील जो निशानो बणायो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचाइण पिया ठठो खां, ज़हनी माज़ूर नौजवान खे टॉर्चर करे तदलील करण वारो मामलो एसएसपी पारां नोटिस वरितो वियो आहे। एसएसपी जे नोटिस खां पोइ 5 जवाबदारनि खिलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। जवाबदारनि में डीएचओ ठठो जो पुटु सॼण मेमण ऐं ॿिया औबाश नौजवान शामिल आहिनि। पुलिस पारां वाक़िए जो केस दाख़िल करण बैदि गिरफ़्तारी लाइ छापनि जो सिलसिलो बि जारी आहे। ब्रेकिंग न्यूज़ हैदराबाद सां शेयर करे रहिया आहियूं। नौजवान खे औबाश नौजवाननि तस्दीर जो निशानो बनायो आहे। ब्रेकिंग न्यूज़ हैदराबाद सां ठठो मां शेयर करे रहिया आहियूं। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे ठठो खां केटीएन न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी रोशनी, ठठे शहर जे इस्लामपुर कॉलेज जे रहवासी हिकु ज़हनी जेको मरीज़ नौजवान आहे, बॉस्टन वलद बैबस कतरी, उहो ज़हनी तौर ते डिस्टर्ब रहंदो आहे, इस्लामपुर रहे थो। उनखे 5 जेके औबाश क़िस्म जा शहर जे 62 माण्हुनि जा पुट आहिनि, नौजवान 62 क़िस्म जा माण्हू आहिनि। उनमें हिकु डीएचओ ठठे जो पुटु आहे ऐं ॿिया जेके आहिनि 5 ॼणा बहादुर। उन्हनि ठठे खणी जेको आहे ठठे जो वेझो हिकु बाह शाख आहे, जिते ज़बरदस्ती हुनखे पाणी में गिराए ज़बरदस्ती हुनखे तशद्दुद जो निशानो बणायो आहे। बाह में ॻोल्हण जी हुनखे कोशिशि कई आहे। उनजी वीडियो ठाही आहे। उन खां पोइ हिकु पंहिंजे शहर जे ओतास ते निजी ओतास ते पिणु हुनखे तशद्दुद जो निशानो बणाईंदा रहिया आहिनि, उनजी तज़लील कंदा रहिया आहिनि ऐं हुनखे तशद्दुद जो निशानो बणायो वियो आहे। जंहिंखां पोइ हुनजी वीडियो ठाही वई आहे। वीडियो ठाहिण खां पोइ हुनजी वीडियो वरी मुख़्तलिफ़ जेके सोशल मीडिया ते वायरल कई वई आहे। इन मामले जी जेका सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ एसएसपी ठठो ताकि इमरान मामले जो नोटिस वरितो आहे। एसएचओ ठठे खे हिदायत करण खां पोइ हिन मामले में जेतोणीकि केस दाख़िल कयो वियो आहे। मुतासिर जेको नौजवान आहे मोहसिन, उनजे चाचे जे फ़रियाद ते ठठे थाने ते केस दाख़िल कयो वियो आहे, जंहिंमें बासित जेके औबाश क़िस्म जा नौजवान आहिनि, जंहिंमें डीएचओ ठठे जो पुटु आहे सज्जन मेमण ऐं नईम जोखियो, उन सां गॾोगॾु उनजा साथी आहिनि आमिर वाहिद ऐं मुर्तज़ा पुष्प। उन्हनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल थियो आहे, पर अञा ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न सघी आहे, अची सघी आहे। ठठे जे सुजान दुरियनि ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरनि मुतासिर नौजवान जे दर पहुची उन वारसनि खे हमदर्दी जो इज़हार करे रहिया आहिनि। वॾे अंग में शहरी जेके आहिनि उनजे घर ते पहुतल आहिनि। उनजी घुर आहे त बासित जेके जवाबदार आहिनि औबाश क़िस्म जा, उनखे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। पर इतला इहे आहिनि त औबाश क़िस्म जा जेके 5 नौजवान आहिनि उहे फ़रार थी विया आहिनि, पंहिंजे घर में मौजूद न आहिनि ऐं पुलिस उन्हनि 5 जवाबदारनि मां केस खे अञा ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे। हिन वाक़िए खां पोइ शहरियुनि में सख़्तु बहसी बांधियल आहे। जी वॾी महिरबानी नाज़िम ठठो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि। ख़बर अवां ताईं पहुचाईसीं त जवाबदार ज़हनी माज़ूर नौजवान ते तशद्दुद करे संदसि तदलील कई आहे, जंहिंजी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी, जंहिंखां पोइ एसएसपी पारां नोटिस बि वरितो वियो ऐं 5 जवाबदारनि खिलाफ़ केस दाख़िल कयो वियो, जॾहिं त गिरफ़्तारी जे हवाले सां छापनि हणण जो सिलसिलो बि जारी आहे। ठठो खां इहा अहम ख़बर अवां ताईं पहुचाईसीं। एसएसपी पारां नोटिस वरितो वियो आहे। ज़हनी माज़ूर नौजवान आहे जंहिं ते तशद्दुद कयो वियो आहे, जंहिंजो एसएसपी पारां नोटिस वरितो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ हैदराबाद सां ठठो मां शेयर करे रहिया हुआसीं, जिते माज़ूर नौजवान खे तशद्दुद जो निशानो बणाए तस्दील कई वई आहे। नाज़रीन, जे पासे अहम ख़बर